शाम हे रंग बरंगी शाम, हाँ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, हाँ रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो ऐं उमेदु आहे त ख़ुशि हूंदा ऐं अलाह सां सभिनीनि खे ख़ुशि रखे, आबाद हुजो। अॼु मंडे आहे ऐं वीकेंड खां पोइ अॼु हाज़िर थिया आहियूं तव्हांजी ख़िदमत में। ऐं तव्हांखे ख़बर आहे त रजब जो महीनो ख़ैर सां स्टार्ट थी चुको आहे ऐं ऑलरेडी तव्हांखे मुबारकबाद मां रजब जे महीने जी ॾेई चुकी आहियां। रजब जो महीनो मुराली जो महीनो ऐं उन सां गॾु गॾु डबल ख़ुशी इहा त मेराज जो महीनो बि आहे। मेराज बि हिन ई महीने आहे ऐं 13 रजब बि हिन महीने में आहे। सो इंशाअल्लाह असांजी ट्रांसमिशन्स तव्हां ॾिसंदा इन्हनि बरकतुनि वारे ॾींहंनि जे हवाले सां बि। ऐं अॼु जी ट्रांसमिशन बि जेका आहे तमामु बहितरीनु ट्रांसमिशन थींदी, इंशाअल्लाह ज़रूरु ॾिसिजो। इन में ज़माने खे बि गॾु रखियो आहे असां ऐं असां पंहिंजे रजब जे हवाले सां बि जेके असां अॼु बेत ॿुधंदासीं पंहिंजे सुघड़नि खां, उहे बि तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं। पर उन खां पहिरियां कुझु ॻाल्हियूं थी वञनि। ॻाल्हियूं इहे थी वञनि त पोएं हफ़्ते जे मां तव्हांखे ॿुधायो त भई सर्दी अचण वारी आहे, ॾाढी सर्दी अचण वारी आहे। मेटोलॉजिस्ट जेको आहे पैनिक हिकिड़ो क्रिएट करे छॾियो हुयो। हर पेज ते इहो तूफ़ानी जेको आहे हवाऊं लॻंदियूं, बर्फ़ीलियूं हवाऊं लॻंदियूं। सभु आहे अलाह जे हथ में, सभु कुझु अलाह जे हथ में आहे। जेकॾहिं अलाह साईं चाहे त हींअर जो हींअर हिते बर्फ़ बि किराए सघे थो, हींअर जो हींअर बर्फ़ानी हवाऊं बि लॻाए सघे थो। इहे सभु अलाह जे वस में आहिनि। इंसानु सिर्फ़ु पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कंदो आहे ईंदड़ आफ़तुनि खे नऊज़ बिल्ला, इहे सिर्फ़ु अलाह खे ई ख़बर आहिनि। पर जेका अॼु जे दौर में साइंस जेका तरक़ी कई आहे त उन मां थोरी घणी जेको आहे इंसान खे ख़बर पवंदी आहे त भई ख़ुदा न ख़्वास्ता कोई तूफ़ान, कोई हवा जो रुख़ अहिड़ो, या कोई अहिड़ी समंद्रियूं तूफ़ान या हवाऊं अहिड़ियूं, या बरसाति अहिड़ी त का रुख़ नथी करे पई कंहिं मुल्क जी तरफ़ या कंहिं शहर जी तरफ़, त इन में जेको आहे थोरी घणी ॼाण जेको आहे साइंस जे ज़रिए असां लॻाए सघंदा आहियूं। पर उहे 100% जेको आहे 100% सही बि न हूंदियूं आहिनि। हिकिड़ी कोशिशि इंसानु करे थो जेका एॾी जदीद टेक्नोलॉजी अॼु जे दौर में अची वई आहे उन जे ज़रिए। सो हाणे जेको आहे नॉर्मल वेदर आहे। सुबुह जो फजर जे टाइम ऐं राति जो जॾहिं सिज लहे थो त उन टाइम थधो मौसम थी थो वञे। ॾींहं जो थोरो मौसम गरम थिए थो, छाकाणि त हवा थोरी गरम थी वञे, सिज तेज़ आहे। ऐं मथे हफ़्ते यानी ईंदड़ सूमर खां ॿुधण में अचे थो त थी सघे थो त थोरियूं वधीक हवाऊं लॻनि, थोरी वधीक थधि पइजी वञे। सभु अलाह जे वस आहे। इन जे करे पैनिक क्रिएट न कजो। जेका ॻाल्हि बि ॿुधो था हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾियो ऐं सिर्फ़ु अलाह ते भरोसो रखो। ऐं इंशाअल्लाह जेको बि मौसमु आयो या जेके बि सर्दियूं बाक़ी रहिजी वियूं आहिनि, इंशाअल्लाह ख़ैर सां गुज़री वेंदियूं इहो बि। अच्छा, 2-3 ॾींहंनि खां वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी रही आहे त 5 सालनि खां पोइ कोविड-19 खां पोइ जेको आहे हिकिड़ो नयो वायरस जेको आहे चाइना में आयो आहे HMPV जे नाले सां। हाणे इहो छा आहे, इन जा सेम सिम्टम्स आहिनि कोरोना वारा। 5 सालनि खां पोइ जेको आहे इहो आयो आहे ऐं इहो घणो करे जेको इफ़ेक्ट करे थो नंढड़नि ॿारनि खे ऐं जेके तव्हांजे घर में बुज़ुर्ग आहिनि। सो इन जा उहे सेम सिम्टम्स आहिनि जेके चाइना में हींअर ऑलमोस्ट जेको आहे हॉस्पिटल्स फुल थी वियूं आहिनि। पर सरकारी तौर ते इन जी अञा बि का तस्दीक न थी सघी आहे। पर बहरहाल सोशल मीडिया ते असां वीडियोज़ बि ॾिसी रहिया आहियूं, पिक्चर्स बि ॾिसी रहिया आहियूं ऐं उन जूं किट्स हिते पाकिस्तान में अवेलेबल कोन्हनि के, हुन जी वैक्सीन हिते पाकिस्तान में अवेलेबल कोन्हे का। ऐं जॾहिं बि तव्हां ॿाहिरि मुल्क मां ट्रैवल करे अचो था त बराए महिरबानी पंहिंजो जेको आहे हिकिड़ो दफ़ो चेकअप लाज़मी करायो। जेकॾहिं तव्हांखे कोई बि अहिड़ी तकलीफ़ महसूसु थिए थी, ज़ुकाम महसूसु कयो था, खंघि थिए थी, सीने में सूरु पए थो या बुख़ारु थिए थो या जोड़नि में तव्हांखे सूरु पए थो त ख़ुदा रा उन ई वक़्तु हॉस्पिटल वञी पंहिंजो टेस्ट करायो।
ईअं न त ॿाहिरां किथां बि तव्हांखे को वायरस लॻो हुजे ऐं उहो जेको आहे ॿियनि में फैलिजे। छो त इहो जेको वायरस आहे जीअं कोरोना वायरस हुयो उन वांगुरु ई आहे। ऐं जीअं कोरोना में तव्हां कंहिंसां हथु मिलाईंदा हुया या कंहिंसां भाकुर पाए मिलंदा हुया, उहो चिंबड़ंदो हुयो, या खंघि जे ज़रिए कंहिंजे साम्हूं अगरि तव्हां खंघो था, हथु नथा रखो, मास्क नथा पायो या छिक बि ॾियो था त उन में जेको आहे जरासीम ॿिए खे लॻनि था ऐं उहे फैलिजनि था हिकिड़े खां ॿिए, ॿिए खां टे, टे खां चोथे, ईअं मतिलबु हिकिड़ी लाइन ठही थी वञे। कोरोना बि ईअं ई फैलियो हुयो ऐं अलाह खां दुआ कयो त हीउ जेको वायरस आहे इहो इते ई ख़तमु थी वञे, छो त उते हू वैक्सीन्स ठाहिण में कामयाबु थी चुका आहिनि, वैक्सीन्स वग़ैरह ठाहे रहिया आहिनि। ऐं इहा आहे त जॾहिं बि तव्हां ॿाहिरि ट्रैवल कयो था, अब्रॉड ट्रैवल कयो था या डोमेस्टिक फ्लाइट्स ई तव्हां छो कोन था वठो त एहतियात लाज़मी कयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे छा करिणो आहे, सोशल डिस्टेंसिंग रखणी आहे, सैनिटाइज़र्स यूज़ करणा आहिनि ऐं मास्क पाइणो आहे। हाणे त मां ॾिसां थी ॿाहिरि माण्हुनि मास्क पाइण बि छॾे ॾिना आहिनि जॾहिं खां, सुठी ॻाल्हि आहे, कोरोना जॾहिं खां ख़तमु थियो आहे, पर तॾहिं बि पाकिस्तान जे अंदरि इन्फ्लुएंज़ा जे नाले जो वायरस फैलियल आहे। अॼु बि इन्फ्लुएंज़ा जा पेशेंट्स तव्हांखे जाइ जाइ ते मिलंदा हॉस्पिटल्स में, ऐं उहे बि तव्हांखे जेके बि प्राइवेट या गवर्नमेंट जूं हॉस्पिटल्स आहिनि उन जी एमरजेंसी में तव्हां ॾिसंदा त इन्फ्लुएंज़ा जा पेशेंट्स भरिया पिया आहिनि। सो बराए महिरबानी पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं मास्क लाज़मी पायो, सैनिटाइज़र्स लाज़मी यूज़ कयो ऐं सोशल डिस्टेंसिंग रखो। जॾहिं बि तव्हांखे छिक अचे थी त बराए महिरबानी कोई टिशू आहे या हथु पंहिंजो उनखे ॾेई छॾियो ऐं उनखां पोइ पंहिंजो हथु जेको आहे पंहिंजो ई हथु पोइ तव्हां सैनिटाइज़र सां साफ़ु करे छॾियो या वञी करे पाणी सां धोई छॾियो ऐं 10 सेकेंडनि ताईं तव्हां पंहिंजे हथ खे चङी तरह धोईंदा रहो। मां वरी रिपीट कंदमि, 10 सेकेंडनि ताईं पंहिंजे हथ खे, चाहे उहो तव्हांजो हैंड वॉश हुजे, चाहे उहो साबुण हुजे या कंहिं बि क़िस्म जो कोई बि लोशन हुजे जंहिंसां तव्हां हथु साफ़ु कयो था, 10 सेकेंडनि ताईं चङी तरह पंहिंजे हथ खे धोईंदा रहो। ऐं ॿारनि जा त हथ स्पेशली हर वॉश करायो। सो इहे थोरी थोरियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां सां शेयर करणु लाज़मी सम्झंदी आहियां। उन खां अलावा जीअं तव्हांखे ख़बर आहे त टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडियो और राजा मेमन को देखिए टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में सिर्फ KTN पर। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में आपके फेवरेट सिंधी सिंगर्स और टिकटॉकर्स भी शामिल होंगे। टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय, सिंध की शान टपाल मेज़बान। पंहिंजे फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडियो ऐं राजा मेमन खे ॾिसो टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN ते। टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हांजा फेवरेट सिंधी सिंगर्स बि हूंदा ऐं टिकटॉकर्स भी शामिल हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। सो असां सां गॾु अॼु ज़बरदस्त गेस्ट बि आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त सभिनि खां पहिरियां जंहिंजो तारीफ़ कराईंदमि, सुघड़ फ़क़ीर अहमद अली चांडियो असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। मोहनजोदड़ो लाड़काणे खां आयल आहिनि ऐं उन खां अलावा सुघड़ फ़क़ीर अली नवाज़ अंजवाणी असां सां गॾु आहिनि, उमरकोट खां आयल आहिनि। ऐं मास्टर लियाकत अली ब्रोही बि असां सां गॾु आहिनि जेकी मरहूम मास्टर मंज़ूर जा शागिर्द भी आहिनि। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो भाउ? जी जी दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा करम आहिनि। ऐं माशाल्लाह सां बरकतुनि वारो महीनो बि आहे, रजब जो महीनो आहे, त तव्हांखे ख़ासि इन ई करे असां दावत ॾिनी त अची करे असांखे जेको आहे रजब जे हवाले सां असांखे कुझु ॿुधायो। जी, जीअं मौलाए काइनात अमीर अल मोमिनीन हिकिड़ी ॾिसो न, नबी जी वालदा आहे, पेट में नबी अथसि, आहे बि काबतला शरीफ़ में, पर उन खे अलाह जो हुकुम थिए थो बीबी मरियम इतां निकिरी वञ। जॾहिं हज़रत मूसा जे विलादत जो टाइम थियो ईसा जो, उहो निकिरी वई, पर ही पाक जॾहिं अचे थी फातिमा बिनते असद त कुज़रती आवाज़ अचे थो अमड़ हेॾे आहे, काबतला शरीफ़ जो दरवाज़ो बि बंदि आहे ऐं उतां दीवार जेका सा ॾार थिए थी ऐं पाक उतां वञनि था। 3 ॾींहं जॾहिं विलादत थी
त 3 ॾींहं मौलाए काइनात अमीर अल मोमिनीन अली अल मुर्तज़ा जा अखियुनि ते हथ हुया। 3 ॾींहं खां पोइ जॾहिं महबूब मुस्तफ़ा हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त मौलाए काइनात अमीर अल मोमिनीन अखियुनि तां हथ खयां। अर्ज़ छो त मुंहिंजो दीन धर्म ईमान अली आ, कसमा ख़ुदा जो त सच जो सुल्तान अली आ। अच त मोमिन ॿुधाए अॼु शान अलीअ जो, दुनिया उक़बा ते निशान अलीअ जो, हुम्मे गदीर में छो ऐलान अलीअ जो, मुस्तफ़ा महबूब बिरादर आखान अलीअ जो, काबे में विलादत आहे मान अलीअ जो, अखियुनि ते हथ ॾयूं आयो दिलदार नबीअ जो, वारसे वसी पिरी पगदार नबीअ जो, दिलबर कयो सभ खां पहिरियां दीदार नबीअ जो। ईअं न आयो काइनात में कंहिं बार नबीअ जो, रसूल ख़ुदा चयो त जिस्मक जिस्मी जिंद जान अली आ, कसमा ख़ुदा जो त सच जो सुल्तान अली आ, मुंहिंजो दीन धर्म ईमान अली आ। पर मिठे मुरसल ॿुधी उहद में पुकार अलीअ जी, मिठे मुरसल ॿुधी उहद में पुकार अलीअ जी, बाज भरी ॿोली सजण सरकार अलीअ जी, गोहर पे समझी गोया गुफ्तार अलीअ जी, तेज तिखी ही उन वक्त रफ्तार अलीअ जी, जिब्रील खणी आयो जॾहिं ज़ुल्फ़कार अलीअ जी, परवर कयो पाण उते इंतज़ाम अलीअ जो, वठण आहे इबादत नाम अलीअ जो, खुटण वारो नाहे जन्नत जाम अलीअ जो, बेली आहियां बानो गोलो गुलाम अलीअ जो, अली दम अली मुनकर लाइ कान अली आ, कसम आ ख़ुदा जो त सच जो सुल्तान अली आ। वाह 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 वाह, सुभान हालत ते रुकुअ में साहिल खे ॾिनो ख़ैर अली आ, मुहम्मद पुकारियो तन कई देर अली आ। अबू तोराब जी माना है मिट्टीअ जो अबो, अबू तोराब लक़ब ख़ुदा जो शेर अली आ, चयो सलेमान अची वियो दलेर अली आ, पोइ किलो ख़ैबर जो कयो ढेर अली आ, मांगर खां मच्छीअ खे बचायो अली आ, वयल वक़्तु वापसि वरायो अली आ, अबो जन अड़ियनि ते सजण सायो अली आ, मासूम खे बि पढ़ायो याद कुरान अली आ, कसम आ ख़ुदा जो त सच जो सुल्तान अली आ, मुंहिंजो दीन धर्म ईमान अली आ। हसन हुसैन लाडला, हसन हुसैन लाडला ॿई दिलजान अलीअ जा, जिन ऐं मलक बणिया दरबान अलीअ जा, दीन ऐं दुनिया ते आहिनि एहसान अलीअ जा, अंधड़े खे बि मिलियो आहे गंज खानो अलीअ जो, बरड़े बि हासिल कयो पक्को परवानो अलीअ जो, मस्त हां मलंग मां बि मस्तानो अलीअ जो, चवंदो रहंदुसि चांडिया ही तरानो अलीअ जो, छो त असांखे अहमद ॾींदो नंगर नाने अली आ, कसम आ ख़ुदा जो त सच जो सुल्तान अली आ, मुंहिंजो दीन धर्म ईमान अली आ, कसम आ ख़ुदा जो त सच जो सुल्तान अली आ। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। जी भा, तव्हां छा ॿुधाईंदव असांखे? हाँ बिल्कुलु, हज़ूर पाक जो शान, अली जो शान, इहे अदबी घराना आहिनि, इन जे ते जेतिरी बि ॻाल्हि कजे घटि आहे, इन्हनि जे सदके ई जहान जुड़ियो। तो शाह साईं थो चए त 9 नीयर 10 ॾामणियूं, 9 नीयर 10 ॾामणियूं 15 पेंड प्यास, हिकिड़ियूं बघाड़ियूं बगलनि में लखें लोह लॻियास, ओ जॾहिं सॼण यादि प्यास तॾहिं छिरक छिनायाई हिकिड़े। इन जो थोरी मुख़्तसर माना कंदासीं त हज़रत अली जॾहिं वालदा जे पेट में हो त हज़ूर पाक ॿाहिरि खां ईंदो हो त जीजा जेकॾहिं वेठल हूंदी त हू एतिरो फतकंदी जेसीं हू उथी न बीहंदी तेसीं हू ॿार जेको आहे पेट में फतकंदो हो। पोइ हज़ूर पाक जीजा खे चयो त तूं मूंखां वॾी आहीं, मां ईंदो आहियां त तूं उथी बीहंदी आहीं, उथंदी न कर, तूं मूंखां वॾी आहीं। चई मां नथी उथां, मूंखे अंदरि में पेट में जेको आहे उहो थो उथारे। ऐं उन एॾो अदब जो जॾहिं पेट में हो त बि हज़ूर पाक जो एॾो हज़रत अली खे अदब हो, उन लाइ शाह साईं थो चए त ॿार माउ जे पेट में झकिड़ियल हूंदो आहे, जेकॾहिं हू क़ाबू न हूंदो त हू छुलंदो त हू ज़िंदा न रहंदो। त उन लाइ शाह साईं चयो आहे त 9 नीयर 10 ॾामणियूं
15 पेंड प्यास हिकिड़ियूं बघाड़ियूं बगलनि में लखें लोह लॻियासि। उहो जॾहिं सॼण यादि पियासि, जॾहिं सामा हज़ूर पाक ईंदा हुआ, जॾहिं सॼण यादि पियासि पोइ छिरक छनाए हिकिड़े माउ खे उथारे बीहारे छॾींदो हो। ही थो दिलि दुकान करियां जंहिंमें सामान अली जो, ही थो दिलि दुकान करियां जंहिंमें सामान अली जो, शियो हुजे या सुनी त बि दामन अली जो, अर्श कुर्श मल्क फल्क सारो सुभान अली जो, इन मिड़नी जे मथां मंगरियो चवे आहे सलाम अली जो, आहे सलाम अली जो। हाणे अलाह साईं इम्तिहान बि माण्हू पंहिंजनि खां वठंदो आहे, प्यारनि खां वठंदो आहे। इम्तिहान जो मंज़र आहे त दोस्त कुहाए जॾहिं करबला में इमाम हसन हुसैन जा वाक़िया थिया त शाह साईं उते गवाही थो ॾिए त दोस्तनि खां इम्तिहान वठिबा आहिनि त दोस्त कुहाए दादला मुहिब मराए, ख़ासनि ख़लीलनि खे सख़्तियूं सहाए, अलाह अल समंद बेनियाज़ जा करे सा चाहे, उहो इन ई मंझि आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जी। इहा उन्ही ॻाल्हि आहे, इहा हर कंहिंजे सम्झ खां मथे आहे ॻाल्हि। हसन मीर हुसैन खे रुनो 3 टोलनि, घर माण्हू झंग मिरनि उभ में मलकनि, पखियुनि पाण पचाड़ियो त लॼो हो त वञनि, उहो अलाह शहज़ादनि सोभूं ॾे सचा धणी, सोभूं ॾे सचा धणी। वाह सुभान अल्लाह, माशाअल्लाह। तव्हां ॿुधायो भाउ कीअं आहियो, ठीकु आहियो, तबियत सही आहे तव्हांजी? अल्लाह जा एहसान आहिनि बाबा, दुआऊं तव्हां जूं। छा पिया कयो अॼुकल्ह, कमकार कीअं पियो हले? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह तमामु बहितरीन। कुझु नवनि गाननि ते कमकार थी रहियो आहे? जी जी। यूट्यूब जे लाइ? हा, यूट्यूब जे लाइ बि ऐं पंहिंजो KTN जे लाइ जीअं नयूं शयूं उहे बि इंशाअल्लाह ॿुधायूं था तव्हांखे। इंशाअल्लाह। त हींअर कोई नयो एल्बम तव्हांजो आयो आहे या अचण वारो आहे? इंशाअल्लाह तयारियूं हलनि थियूं। अच्छा। इंशाअल्लाह अनकरीब ईद ते इंशाअल्लाह एल्बम अची वेंदो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। तव्हां खां गानो बि ज़रूरु ॿुधंदासीं, पर हिते जेको आहे असांजा भाइर वेठल आहिनि, मां चाहींदसि त वरी हिननि जी तरफ़ हलां छो त अज़ान बि अची रही आहे, इन वक़्तु मुनासिब न आहे। त जी भाउ, हज़रत अली जा करामात। बेशक महबूबे मुस्तफ़ा जी कचहरी आहे। हिकु शख़्स अची चयो त हातिम सखी हुयो, हातिम जी मालात खे 40 दरवाज़ा हा। फ़क़ीर पहिरें दर ते अचे, फ़क़ीर खे ख़ैर मिले, फ़क़ीर ॿिए दर ते वञे, फ़क़ीर खे ख़ैर मिले। फ़क़ीर 40 दरवाज़ा वठी अचे, फ़क़ीर खे ख़ैर मिले, फ़क़ीर वरी पहिरें दर खां शुरू अचे, फ़क़ीर खे ख़ैर मिले। एॾो वॾो सखी हुयो त मौलाए काइनात अमीर अल मोमिनीन अली अल मुर्तज़ा मुस्कुराए ऐं चयो त इहो हातिम हुयो, जंहिंजे दर तां सॼो ॾींहुं फ़क़ीर पिने पियो, पोइ बि ड्रो न पियो थिएसि। असां पंत न आहियूं, असांजो हिकिड़ो दर आहे जेको असांजे दर ते आयो, जंहिंखे ख़ैर ॾिनोसीं, ॼाणे क़यामत ताईं ॿिए दर ते वेंदो ई कोन। मौला जी सखा जो शहर आहे। जॾहिं ख़ैबर फतेह थियो, ख़ैबर खां काफ़िलो वापसि मदीने ॾे रवानो थियो आहे, सरवर नाले नाबीन अची सैन हयो, मौला मानी खपे। मौला जो हुकुम छो, कंबर खे कंबर मानी ॾे फ़क़ीर खे। चे साईं मानी आहे दस्तरखान में, मौला जो हुकुम चयो दस्तरखान ॾे फ़क़ीर खे। चे साईं दस्तरखान आहे पेतीअ में, मौला जो हुकुम चयो या पेती ॾे फ़क़ीर खे। चे साईं पेती आहे उठ ते, मौला जो हुकुम चयो यो उठ ॾे फ़क़ीर खे। चे साईं उठा कतार में, मौला जो हुकुम चयो या कतार ॾे फ़क़ीर खे। चे साईं कतार आहे महार में, मौला जो हुकुम छो या महार ॾे फ़क़ीर खे। त कंबर देर न कई, महार अंधड़े जे हथ ते रखी पाण परे थी बीही रहियो। कंबर ईअं न चयो त साईं का महारा मुंहिंजे हथ में, चई अॼु मौला जी सखा जो जलाल आहे। जेकॾहिं चवां थो महारा मुंहिंजे हथ में, चवंदो तूं बि वञ फ़क़ीर ॾे। मूं त बादशाही छॾे हिन दर जी गदागरी कई आहे, इहा गदागरी मूंखां हली वेंदी। अर्ज़ छो त हर वली अल्लाह ख़ुदा दे अपनी मंज़िल माणी, हर वली अल्लाह खुदा दे अपनी मंजिल माणी। हर कंहिं है अपनी डिग्री अवल तोड़े हाणी, उत्तम आला उन्हा तू है अली दी अगवानी। पंतन वाला एडा नाला केडी कुर्ब कहानी, शाह सखी दी शादी सुन तू नेक नबी दी न्याणी। शेरे खुदा शान अलस्ती मन मता ना जानी, मुर्शिद मेरा कामिल रहबर सैयद हो सही साणी। अबू तुराब लकब जंदा कौसर वाली वरदा, सुन के नाला सरवर आया अंधड़ा थिरदा थिरदा। पेट भुखे दे पालन कीते सूरा विच प्या सड़दा, नूर अखियां विच मूर न हस चाकां विच प्या चुरदा। एक
जेको मैनू मानी देवे रोटी कारण रड़दा दीदार उही दी तार उहा सुरसी शाहे मर्दा पर साहिल नु आ सवाल मानीदा तन विच भी ना तारे देवो रोटी रब दे नाले पल पल प्या पुकारे ओनू आंदा साथ सजन दा 70 उठ कतारे जगड़े वाली जाए कने पहते अहन उठड़े सारे दर्दा वाली दाह बराबर सुनदा प्या सरकारे कंबर बाना कौल अली दे खासा खिदमत गारे इतले ताई आनो पते जिथा नेक उकारे दीदार ओंदी दिल विच अहन कई दर्द हजारे माशाल्लाह माशाल्लाह इते वठंदासीं भाउ ब्रेक ऐं महफ़िल असांजी जारी आहे जल्दी हाज़िर था थियूं रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं जॾहिं एॾो ज़बरदस्त हिते ज़िक्र हली रहियो आहे मौलाए काइनात हज़रत अली जो जॾहिं ज़िक्र हली रहियो आहे हिते ऐं जॾहिं हुज़ूर पाक जन जी शान में प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त जॾहिं लियाकत भाउ बि असां सां गॾु हिते मौजूदु आहे त मां लियाकत भाउ खे चवंदसि त लियाकत भाउ असांखे पोइ कोई क़सीदो ॿुधायो जी बिल्कुलु मिजाजे गुल शाखे गुल पे देखो अली का रुतबा घटाने वाले अली का रुतबा खुदा से पूछो अली अली केना डर के नी रहना अली अली केना डर के नी रहना शेरे जलीदा खुदा बन के रहना डर के नी रहना अली अली केना डर के नी रहना शेरे जलीदा बन के रहना डर के नी रहना अली अली कहना डर के नी रहना झुक जोंदा फिक्र दोज़ख दा मुक जोंदा ओ जेड़ा इस दर ते झुक जोंदा फिक्र दोज़ख दा मुक जोंदा बन जा अली दा गैरां दे दर ते की लेना डर के नी अली अली कहना
अली अली कहना डर के नहीं रहना। बखन करके मुकर जोंदे हो करके इकरार फिर जोंदे इकरार फिर जोंदे बखन करके मुकर जोंदे उन्हां दे गल विच लानत दा तोप पैना डर के नहीं रहना। अली अली कहना डर के नहीं रहना। शेरे जलीदा हुबदार बन के रहना डर के नहीं रहना। अली अली कहना डर के नहीं रहना। अली मौला राज महफी जली मौला। जली मौला दम दम दमादम यारी कहते रहना डर के नहीं रहना। अली अली कहना डर के नहीं रहना। शेरे जलीदा हुबदार बन के रहना डर के नहीं रहना। अली अली कहना डर के नहीं रहना। माशाअल्लाह माशाअल्लाह ॾाढो प्यारो क़सीदो ऐं माशाअल्लाह इहो त ज़िक्र ई अहिड़ो आहे जो ॿुधण सां दिलि खे सुकून मिलंदो आहे, रूह खे सुकून मिलंदो आहे। बहितरीन बहितरीन। जॾहिं माशाअल्लाह क़सीदो एॾो प्यारो ॿुधोसीं त अली नवाज़ भाउ तव्हां छा था ॿुधायो? असां कुझु हिन ॾींहं ते मारवड़नि जो ॾुख बि ॿुधायूं, उन्हनि खे बि यादि कयूं। ज़रूरु। शहर थो चए त खोटे खोटे खॾ माण्हुनि खे पैसनि जो हिरसात असीं बैंकूं भरे छॾियूं, खॾूं भरे छॾियूं, पर उन मां मिलंदो कुझु कोन। जेसीं इंसानियत जी ख़िदमत न कबी तेसीं पैसो कम जो न आहे। छा थो चए त खोटे खोटे खॾ जे पाए भरी पैसनि जी त बि 100 रुपए जी तोसां गंदी हलंदी गॾु। ॿियो मिड़ो ई ॿिनि जो हासिल न थींदई हॾ। तंहिंखां मियां तूं पराए माल जी पचर खणी छॾ। उहो हिते अहिड़ो अॼो अॾु जो को कमु अची क़बर में।
सही मुंहिंजो त घर डही पियो, जॾहिं ॿोॾ आई, मुंहिंजो त घर डही पियो पर तुंहिंजो त घर ठही पियो। मूं राति बचनि खे बुख ते सुम्हारियो, तो खाई बचाए घिटी में हारियो। मूं बुखे पेट लाइ पे वॼायो, आख़िर सिजड़ो लही वियो। तुंहिंजो त घर ठही वियो, मुंहिंजो त घर डही वियो। काल जो भरिजी आई टालो, तंहिंखे काथे हई तालो। काल जो भरिजी आई टालो, तंहिंखे काथे हई तालो। वरी हक़दार सम्झई 100 ऐं सालो, ॿिनि खे कूड़ो ई ॾटो ॾेई वियो। तुंहिंजो त घर ठही वियो, मुंहिंजो त घर डही वियो। हथनि सां असांजा बुड़ाया बचा थो, हथनि सां असांजा बुड़ाया बचा थो। वरी पुछो था घरड़ा बचा थो, ॾिना असांखे अहिड़ा ॾचा थो। इहो बि सूर सिकंदर सही वियो। तुंहिंजो त घर डही वियो, मुंहिंजो त घर तुंहिंजो त घर ठही वियो, मुंहिंजो त घर डही वियो। राति जो चोर ॾींहं जो भाॻिया, राति जो चोर ॾींहं जो भाॻिया। फ़ैसिले ते वियासीं त माण्हू साॻिया। वाह फ़ैसिलनि में अहिड़ा ई माण्हू ईंदा आहिनि पोइ उहे चोर फ़ैसिलनि ते वेठा हूंदा अॻियां अॻियां ई हूंदा आहिनि इहे। त इहो त तव्हां ज़मानो ॿुधायो, तव्हांजी नज़र में ज़मानो छा थो चए? ज़मानो बि ॿुधाईंदासीं, पर जहिड़ो ॾींहुं आहे, मौलाए काइनात जे अचण जो महीनो आहे, मौलूद काबा जो। अर्ज़ छो जीअं साईं चयो न त करके इकरार फिर जांदे, बखन करके मुकर जांदे। अरबी में बखन जी माना आहे मुबारक। सन 10 हिजरी में महबूब मुस्तफ़ा हज अदा कयो। 1,24,000 मुसलमान गॾु हुया। जॾहिं 18 ज़ुल्हज जो गदीर जे मैदान ते आया त महबूब मुस्तफ़ा चयो त जेके अॻिते वधी विया आहिनि उन्हनि खे पोइते मोटायो, जेके पोइते रहियल आहिनि उन्हनि जो इंतज़ारु कयो। उठनि जे पलाणनि ऐं पाखड़नि जो मिंबर ठाहियो ऐं उते पोइ मौलाए काइनात खे सॾे ऐं विलायत ते अली जो ऐलान कयईं। हदीस कयईं त मन कुन त मौला फ़ाज़ा अलीउन मौला, जंहिं जंहिं जो मां मोहम्मद मौला आहियां, तंहिं तंहिं जो अली मौला आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकु शख़्स इनकार कयो, हारिस बिन नौमान। उन ते अज़ाब नाज़िल थियो, उहो उते ई ख़तमु थी वियो। अर्ज़ आहे त हज पढ़ के वापसि वलिया सब नबियां दा सुल्ताने, हज पढ़ के वापसि वलिया सब नबियां दा सुल्ताने। गॾु हाजी अहन तहना 1,24,000 मुसलमाने। जंहिंदे कीते मालिक जोड़िया ए कुल दा कुल जहाने। तारीफ़ तंहिंजी विच शाहिद थियड़ा पाक कुराने। 18 ज़ुल्हज को जॾहिं आया खुमे गदीर दा मैदाने। आख्या बाबे बतूल दे रब्दा थियड़ा फरमाने। अज दीन मुकम्मल थींदा पे करना ए ऐलाने। अगे पोए गड थी वो सभई मेडे मस्ताने। ठाहो मिंबर पलाणा दा देर न करो दीवाने। सड़ाया हसनैन दे नाने उकू जो कुल वलियां दा कप्ताने। पकड़ के हथ अली दा कीता अरबी ए ऐलाने। जे जे दा मैं मोहम्मद मौला तेंदा अली मौला वधाई शाने। वेख के अजमत अली दी को मर गए कुल मरवाने। बखन बखन दी आवाज आई अली असादा खाने खाने। जे नहीं मनिया विलायत अली को ओ हारिस बिन नौमाने। अजमत अली दी को अहमद मेरा सौलक सलामे, मेरा सौलक सलामे, मेरा सौलक सलाम। वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां ॿई हमेशह गॾु ई बेत पढ़ंदा आहियो? कोशिश इहा हूंदी आहे गॾु अलॻि बि पढ़ंदा आहियूं, मसइलो न आहे। अलॻि प्रोग्राम में बि वेंदा आहियूं, पर टेलीविज़न ते ख़ासि करे गॾु ईंदा आहियो। अच्छा, तव्हांजो वास्तो लाड़काणे सां आहे, तव्हांजो उमरकोट सां आहे। हाणे वरी ॿई हिते कराची में गॾु रहूं था आरज़ी तो। अच्छा, त तव्हां ॿिन्ही जी दोस्ती केतिरी पुराणी आहे? हा, उस्ताद शागिर्द, साईं उस्ताद आहे। माशाअल्लाह, जी जी, सही सही। तव्हां हिननि खां सिखिया आहियो मतिलबु? जी जी, सही। त इहो कॾहिं खां तव्हांखे शौक़ु थियो ॿिन्ही खे? ऐं त असां त माना नंढपण खां ई, छो त उतां हूंदी पंहिंजी महिमान ईंदा हुआ, पोइ ख़ासि करे वरी टेप रेडियो जा शौक़ीन हुयासीं, शहरो शाइरी ॿुधंदा हुआसीं, त इहो लॻा माना इन सां हुयो शहरो शाइरी सां। पोइ असांखे उस्ताद रहबर मिलियो, उस्ताद फ़क़ीर मोहम्मद मलूक अब्बासी,
पोइ बाक़ाइदे वरी उन खां सिखिया वरितीसीं। सही। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो शागिर्द आहियां, गाने ॿुधो। त इहो जेको रंग आहे तव्हां में माशाल्लाह, ये जेके बेत पढ़ो था मौला जी शान में, हुजूर पाक जी शान में, वरी ज़मानो बि पढ़ो था, जी जी सभु मतिलबु तव्हां पढ़ंदा आहियो? बिल्कुलु पढ़ंदा। कहिड़े बि मौज़ू जो प्रोग्राम हूंदो उन हाणे तव्हां जीअं ज़माने जी ॻाल्हि कई, साईं बोर्ड जो इशारो ॾेई वियो, मां न पियो इहो चवणु या बेत अहिड़ा पढ़णु चाहियां, छाजे करे जो हीउ ख़ुशी जो महीनो आहे, असांखे हिते ख़ुशी जा शेर पढ़णु घुरिजनि। त हाणे तव्हां ज़माने जे हिसाब सां साईं बोर्ड जो ज़िक्र कयो त लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख, जाॾे ताॾे पाणी आ पंहिंजी दिलि कुमाणी आ, बेपर्दा सिंध जी न्याणी आ, राकासन जी तन ते घूर लिख, लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख। सुख्या सांगी साराहा, सुख्या सांगी साराहा, विल्हा वांगन वाड़ाहा, तन जा ॾिठम अॼु अंग उघाड़ा, मारवड़नि जा मज़कूर लिख, लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख। असांजे कंहिं ऑफिसर हिकिड़े बयानु ॾिनो हो त पंहिंजे अमालनि जी शामत अथनि, 2022 जी जॾहिं ॿोॾ थी, पोइ मूं लिखियो त नाहे क़यामत ॼण क़यामत आहे, नाहे क़यामत ॼण क़यामत आ, वही हर चीज़ लुढ़ी न रहियो को घर सलामत आ, वरी हू चरियो चवे थो त उन्हनि जे अमालनि जी शामत आ, नाहिल हुकुमराननि जा दस्तूर लिख, लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख। अमन चमन में नाहे बहारी, बुलबुलनि पुठियां खारन बाहे बारी, चौतरफ़ ॾिठम चांडिया चौधारी, वाक़ियो 2022 जो आ मशहूर लिख, लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख। अच्छा, इहो मूंखे ज़रूरु ॿुधायो त इहे जेके बि बेत तव्हां पढ़ंदा आहियो, इहे सभु पाण लिखंदा आहियो? पंहिंजा बि, उस्तादनि जा बि। उस्तादनि जा बि पढ़ंदा आहियो? या जीअं हिननि खे कोई शाइर लिखी थो ॾिए पियो त हे पोइ पढ़नि गीत ॻाइनि था, त तव्हांखे बि ईअं कोई लिखी ॾींदो आहे? उस्तादनि जा आहिनि न शेर, पोइ असांखे जेका शइ पसंदि ईंदी उहा पढ़ंदा आहियो? पढ़ंदा आहियूं। वाह वाह, ज़बरदस्त। शाइरी त घणी आहे, मौज़ू आहे जीअं मतिलबु जीअं हाणे उस्ताद जो शेर आहे, जॾहिं ख़ैबर फतेह थी, काफ़िलो ख़ैबर 40 ॾींहंनि में फतेह थियणी आहे, 39 ॾींहं गुज़री विया, ॾींहुं हिकिड़ो रहियो, महबूब मुस्तफ़ा गम कयो, अल्लाह पाक जो हुकुम छो वही खे, त तूं पैगाम खणी वञ, मुंहिंजे महबूब खे चओ त गम न करे, अली अल मुर्तज़ा खे सॾु करे ख़ैबर सुभाणे फतेह। सुभान अल्लाह। जॾहिं मौलाए काइनात आया, किले जे दरवाज़े जो हिकिड़ो ताक पटे ई उछरायो अथई, त अञा त कंहिं आलिम कोन ॿुधायो आहे, कंहिं तारीख़ में कोन आयो आहे त उहो किथे किरियो। बाक़ी जेको ॿियो ताक हो, उन किले जे चौधारी खाही खॾ चरी चऊं खोटल उन जे मथां ॾिनई, ऐं इस्लाम जो लश्कर अंदरि टपियो। वाह। त हिकु शख़्स महबूब मुस्तफ़ा खां सवाल कयो त मौलाए काइनात अमीर अल मोमिनीन अली अल मुर्तज़ा जी कद बि नंढी आहे, ही खाही जेका आहे सा 60 हथ हेठि ऊन्ही आहे, ऐं उन में लथो बीठो आहे, हेठां तरी ॾयूं बीठो आहे। त महबूब मुस्तफ़ा हदीस कई त अॼु अली अल मुर्तज़ा जिब्रील अलैहिस्सलाम जे परनि जे मथां बीठो आहे। अर्ज़ त मुको मालिक मुॾे ख़ालिक चयो परवर मदीने खां, अचे हैदर खटे ख़ैबर सॼो पैगंबर मदीने खां, इहा मुश्किल कंदो हल हल गजी गोहर मदीने खां, अली ईंदो ख़तम थींदो अचे मारींदो मुनकर मदीने खां, इहो मरहत कंदो गब गब मुंहिंजो दिलबर मदीने खां, अली अज़हर अली मज़हर अली बबनर मदीने खां, अली अकमल अली अफ़ज़ल अली सफ़दर मदीने खां, बजो बरबर जही अनवर अचे आधर मदीने खां, अली जी चोट केराईंदी कोट अचे अनवर मदीने खां, अली या शेर कंदो ढिग ढेर कटो काफ़र मदीने खां, त वॼाए नाद कम दिलशाद सजम सरवर मदीने खां, त अस्सलाम अलैक चई लबैक उचो अज़हर मदीने खां, अली सां साण पोइ अॻवान हो कंबर मदीने खां, त बिस्मिल्ला अज़दिल्ला गजे गौनर मदीने खां, इलाही राज उधम आवाज़
अल्लाह अकबर। सुभान मदीने अल्लाह, खां त सुभान संगत अल्लाह। सारी कयो तयारी हलियो हैदर मदीने खां। ॾिसो जंहिं वेल मिड़ी कयो मेल मुंहिंजो बिरादर मदीने खां। सुभान अल्लाह, महबूब सुभान मुस्तफ़ा अल्लाह, चयो सुभान अल्लाह। त अलीअल मुर्तज़ा अचे थो, जेको अचण जी ख़बर ॾींदो उन खे जन्नत जी टिकेट ॾींदुसि। माशाल्लाह माशाल्लाह। हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, 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 रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। वेलकम बैक व्यूवर्स। बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो। लियाकत भाउ, माशाल्लाह तव्हांजो आवाज़ त मां चवां थी त मास्टर मंज़ूर सां इलाही मिले थो। तव्हांजी कॾहिं मुलाक़ात थी उन्हनि सां? जी जी तव्हां रूहानी उन्हनि जा शागिर्द आहियो, उन्हनि खे पंहिंजो उस्ताद सम्झंदा आहियो या बाक़ाइदा तव्हां उन्हनि खां सिख्या वरिती? इहो उस्ताद ॿुधायो। को सिख्या वरिती, उस्ताद खां वरिती वरितो। हुई? जी जी सही। जी इहो पाण सुठो आहे, छो जो इहा क्लियर थी वञे शइ। छो जो घणो करे जेको आहे इलाही सिंगर्स इहो बि चवंदा आहिनि त असांजा रूहानी उस्ताद हुया। जी जी त तव्हांजी मतिलबु उन्हनि सां मुलाक़ाती केतिरो अरसो तव्हां उन्हनि खां सिख्या वरिती? मां त 2001 में उस्ताद शागिर्द थियुसि। पोइ उन खां पोइ उस्ताद खे प्रोग्राम बि काफ़ी कराया शादियुनि जा, ऐं गॾु बि उस्ताद सां वेही कचरियूं भोग। सही। ऐं उस्ताद जी महिरबानी आहे, इहा उस्ताद जी मोहबत आहे जो ही दाद मिले थो। माशाल्लाह। मास्टर मंज़ूर साहब हिकिड़ो वॾो नालो हुयो, जी ठीकु आहे न? ऐं उन दौर में माशाल्लाह उन्हनि जा ॾाढा फेमस गाना हुया। जी हिकिड़ो ख़्यालु थी वेंदो आहे न कंहिंजे वञण खां पोइ, त तव्हांखे छा थो लॻे इहो ख़्यालु भरिजियो आहे या भरिजी सघे थो? नथो भरिजी सघे। हू हिकिड़ी अहिड़ी शइ हो, असां त कोशिशि कयूं था त जीअं उस्ताद जी हिकिड़ी यादि ताज़ा थींदी अचे, उन खे असां कयूं था। जो उन जहिड़ो कोई न थी सघंदो। उहो हिकिड़ो हीरो हुयो, अनमोल हीरो हो। अल्लाह साईं जन्नत में जाइ ॾे उस्ताद खे। आमीन आमीन। अच्छा, जीअं थींदो आहे न त कुझु नवनि गीतनि ते बि कमु करे रहिया हुया, कुझु रहिजी विया हुया उन्हनि जा गीत, त छा जीअं तव्हां उन्हनि जा शागिर्द रहिया आहियो त तव्हां उन्हनि जे उन्हनि कमनि खे पूरे करण जी कोशिशि कई? नथो करे सघे कोई बि। जेको हो कमु अधूरो छॾियो, बसि उन जो ई कमु हुयो। असां त उस्ताद जा पहिरें त असां हुन जा परस्तार आहियूं, हुनजा फैन आहियूं, पोइ हुनजा शागिर्द आहियूं। सही। ऐं बसि एतिरो चई सघां थो, उस्ताद हिकिड़ो अनमोल हीरो हुयो ऐं हुन जहिड़ो कोई न थी सघंदो। हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे, नो डाउट। हे हुनजी दुआ आहे जेकी मूंखे दाद मिले थो। मां त सम्झा थो मां कुझु न आहियां ऐं मूंखे त अचे ई नथो, पोइ बि उस्ताद जी मोहबत आहे। उस्ताद मूंखे ॿुधंदो, उस्ताद दाद ॾींदो, महिनत कंदो रहो पुटु, हिकु ॾींहुं ज़रूरु मंज़िल ते ईंदे। माशाल्लाह। पोइ महिनत जेकी आहे उहा इंसान खे अॻिते आणे थी, पंहिंजी सुञाणप कराईंदी आहे। बिल्कुलु। पोइ उस्ताद त हिकिड़ो बसि कुझु नथो चई सघां, वधीक लफ़्ज़ नथा मिलनि। ज़ाहिर आहे, हा। मां तव्हांजी कैफ़ियत सम्झी जी, जी। सघां थी, तव्हांजे अखियुनि में लुड़क बि अचे थी। मास्टर मंज़ूर जो नालो ई अहिड़ो आहे ऐं उन्हनि जो कमु बि अहिड़ो ई हुयो। ऐं माशाल्लाह उहो हिकिड़ो दौर ई ॿियो हुयो, जंहिं दौर में मास्टर फ़तेह, मास्टर मंज़ूर इन्हनि गाना ॻाया ऐं उहे कामयाबियूं इन्हनि माणियूं। बिल्कुलु माशाल्लाह, ज़बरदस्त। हींअर तव्हां छा पिया ॿुधायो असांखे? हींअर असांजो दोस्त आहे अकबर जमाली, उनजी शाइरी आहे, उहो ॿुधाए पियो। बाहुन में चूड़ियूं पेरन में पायल पाए, बाहुन में चूड़ियूं
चूड़ियूं पेरन में पायल पाए बाहुन में चूड़ियूं पेरन में पायल पाए वॾे नाज़न साणो हले थी छेरनि खे छमकाए बखमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे बखमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे सिल्की वारनि खे सुहिणा गुलनि ते केराए बाहुन में चूड़ियूं पेरन में पायल पाए वॾे नाज़न साणो हले थी छेरनि खे छमकाए बखमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे सिल्की वारनि खे सुहिणी गुलनि ते केराए पखिन में मोराही सुहड़न में ज़ोराही दिलियन जी चोराही वह दिल ही चोराए पखिन में मोराही हुस्न में ज़ोराही दिलियन जी चोराही वह दिल ही चोराए बाहुन में चूड़ियूं पेरन में पायल पाए वॾे नाज़न साणो हले थी छेरनि खे छमकाए बखमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे बखमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे सिल्की वारनि खे सुहिणी गुलनि ते केराए सोरह सिंगार करे अॼु पाण खे तयारु करे मुश्किल बचणो न जो तोॾे नज़रूं फेराए सोरह सिंगार करे अॼु पाण खे तयारु करे मुश्किल बचणो न जो तोॾे नज़रूं फेराए बाहुन में चूड़ियूं पेरन में पायल पाए वॾे नाज़न साणो हले थी छेरनि खे छमकाए बखमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे बखमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे चमकीले वारनि खे तूं गुलनि ते केराए अकबर आफ़िदा थी वियो मिठी तुंहिंजी अदाउनि ते जमाली जी फिटी निंड वई मिठी तोसां दिल लाए अकबर आफ़िदा थी वियो मिठी अकबर आफ़िदा थी वियो मिठी तुंहिंजी
तुझी अदाउन ते जमाली जी फिटी निंड वई सोनी तो सा दिल लाए बाहुन में चूड़ियों पेरन में पायल पाए वॾे नाज़न साणु हले थी शेरन के चमकाए बकमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे बकमल जो वॻो पाए मेहंदीअ जा गुल ठाहे सिल्की वारनि खे सुहिणी गुलनि ते केराए सिल्की वारनि खे सुहिणी गुलनि ते केराए गुलनि ते केराए गुलनि ते केराए बेहतरीन शायरी बेहतरीन शायरी ऐं बेहतरीन अंदाज़े बयां ऐं माशाअल्लाह अल्लाह साईं सलामत रखे तव्हांखे आवाज़ ॾाढी बेहतरीन आहे तव्हांजी ईअं ई जेको आहे महिनत कंदा रहो ऐं ईअं ई जेको आहे अल्लाह साईं तव्हांखे मज़ीद कामयाबियूं अता करे आमीन आमीन त भाउ जीअं त ही गानो आहे हिकिड़ी तारीफ़ आहे ऐं मतिलबु छोकिरी तयारु थिए थी निकिरे थी त इन ते कुझु शेर थी हा जीअं त पहिरियां त साईं उस्ताद पंहिंजे जी ॻाल्हि कई जी उस्ताद हूंदो आहे उस्ताद जी जॻह ते त शागिर्द न पहुची सघंदो पर उस्ताद असांजो चवंदो हुयो त ॿिए खे ख़बर पवे त ही फिलाणे जो शागिर्द आहे तॾहिं बि वॾी ॻाल्हि आहे सो साईं मां साईं जी ख़ुशबू अचे थी मास्टर मंज़ूर जी इलाक़स खां ऐं साईं जूं ॿ टे महफ़िलूं बि असां ॿुधियूं जीअं त साईं गीत चयो कंहिं छोकिरी ते जॾहिं छोकिरी सींगार करे थी असांजी सुगड़ाइप में इन खे चइबो आहे गोरीअ जो सींगार जॾहिं सुहिणी सींगार करे तकड़ में थी तयारु जॾहिं सुहिणी सींगार करे तकड़ में थी तयारु पाए पोशाकूं पदमड़ी ऊन्हे रंग इसरार संवारे थी सनड़ी जॾहिं विंगस पंहिंजा वार त कांटा केचर काकलनि में ऐं बकल बेशुमार लौंग फूलो नक में ऐं नथ करे नार वाला झाला झूमक ॿियो कैप्टन जी त कतार हस हार दोहरी सरी ॿियो मुर्की करे मिसकार पायल पाज़ेब पेरनि में ऐं छेर छमकेदार पर अञा बि अथसि अमन चे ॿिया ज़ेवर ज़रीदार मट न भायां महबूब जो तोड़े हीला करे हज़ार हुसन त मुंहिंजे हबीब जो यतीमन आ यार उहो सचो आहे सरदार कंदो चङायूं चांडियो चए वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त त भाउ तव्हां छा पिया ॿुधायो हा असीं था ॿुधायूं त पहाड़नि ते सैलाब चढ़ंदे ॾिठासीं पहाड़नि ते सैलाब चढ़ंदे ॾिठासीं कंडनि में गुलाब किरंदे ॾिठासीं दौलत ते एॾो नाज़ न कर ए ज़ालिम रोडनि ते रुलंदे नवाब ॾिठासीं अर्ज़ु कयोसीं त असांजे इदारे हर में रुश्वत आहे रुश्वत ॾियो त कमु थिए थो न त नथो थिए उन ते मुंहिंजो शाइरु आहे त चवां थो रही न आहे कंहिं में सचाई चवां थो रही न आहे कंहिं में सचाई पोखे बूटी रुश्वत जी अलाए कंहिं पचाई पोइनि ॾेई पाणी या महबत सां मचाई वरी वाह झूठनि खां वॾेरनि बचाई अहिड़ो पको थी वियो हिन थोकी जो थॾो आहे कजे भाऊ कहिड़ो किसो ई वॾो आहे नथो कोई सम्झे त हराम जो हॾो आहे हुकूमत जा जेके अमलदार आहिनि क्लार्क कमिशनर ऐं कोटवार आहिनि तलबगार रुश्वत जा तपेदार आहिनि सचा ख़ुदि चोरनि सां सूबेदार आहिनि चए जेको सच थो उन सां फॾो आहे कजे भाऊ कहिड़ो किसो ई वॾो आहे नथो कोई सम्झे त हराम जो हॾो आहे चयो सरवेर दारोगे खे धिका छो न हयां अथई रांदा दर शाखनि जा मथे छो खयां अथई अञा को खातेदार मिलियो कोन मियां अथई या ॾिनऊं तोखे ॾोकड़ पंहिंजे घर नियां अथई चवंदो कसम सां मिलियो कुली कणिक जो गॾो आहे कजे भाऊ कहिड़ो किसो ई वॾो आहे नथो कोई सम्झे त हराम जो हॾो आहे
अलाह करे शल कोई अस्पतालनि में न फासे, चङी तरह ॾिसंदा उनखे चकासे, जेको 1800 अॻे यार बासे, न त अखियूं फाड़े चवंदा हलियो वञ ॿिए पासे, बसि मिसकिननि जे मारण लाइ खयो ही खॾो आहे, कजे भाऊ कहिड़ो किसो ही वॾो आहे, नथो कोई सम्झे त हराम जो हॾो आहे। वोटनि खां पोइ को MNA नथो सुञाणे, मिलंदसि जेके आर्डर रखंदो पंहिंजे घर आणे, ॾींदो कोन नौकिरी बिना नोट नाणे, पियो दिलासा ॾींदो अॼु न सुभाणे, बसि हुकूमत जे कारकुननि रिश्वत जो खोलियो ई अॾो आहे, कजे भाऊ कहिड़ो किसो ही वॾो आहे, नथो कोई सम्झे त हराम जो हॾो आहे। 200 महीने में जोको न सारे, उहो बलफ कुंडियुनि ते भले यार ॿारे, सिगरेट शरबत या थधो को प्यारे, बसि किता न किता रुगो ॾोकड़ ॾियारे, अहिड़ो लालची थी वियो इन लाइन मिननि जो लॾो आहे, कजे भाऊ कहिड़ो किसो ही वॾो आहे, नथो कोई सम्झे त हराम जो हॾो आहे। पढ़ाई बि अॼोके उस्तादनि जी दंगा, ॿई पेर टेबल ते मथां टंगजे टंगा, कंदो निंड कुर्सी ते ॼण पी आयो भंगा, जेको ख़र्ची ॾे साहिब खे कोन लिखाईंदो अंगा, बाक़ी बिना पैसे वारे खे चवंदो ही लिखण जो जॾो आहे, कजे भाऊ कहिड़ो किसो ही वॾो आहे, नथो कोई सम्झे त हराम जो हॾो आहे। सच चवण खां अदा हरगिज़ कोन हटबो, ॾिसी मौत मोहम्मद हसन चए मुंहुं न मटबो, हयाती जो दम न वधंदो न घटिबो, आख़िर लोड़ मिटीअ में हर हिकु जो लटबो, हिते हकड़ा रहण जो न तुंहिंजो तॾो आहे, कजे भाऊ कहिड़ो किसो ही वॾो आहे, नथो कोई सम्झे त हराम जो हॾो आहे। क़दुरु ऐं वक़्तु बि कमाल जा हूंदा आहिनि, आख़िरी शेर आहे, क़दुरु ऐं वक़्तु बि कमाल जा हूंदा आहिनि, जंहिंजो क़दुरु कयो उहो वक़्तु नथो ॾे, जंहिंखे वक़्तु ॾियो उहो क़दुरु नथो करे। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त ॻाल्हि आहे, ऐं ज़माने जे हिसाब सां तव्हां बिल्कुलु सही शेर पढ़िया, सही ॻाल्हियूं ॿुधायूं। तव्हां लियाकत भाइयो ॿुधायो त 2025 शुरू थी वियो आहे, त 2025 सां तव्हांजी छा उमेदूं आहिनि? नया एल्बम, नवां कमकार ज़ोर शोर सां हली रहिया आहिनि? जी जी बिल्कुलु, हाणे त एल्बम जी तयारी हले थी, इंशाल्लाह हिन ईद जे लाइ असां वॾी महिनत कयूं था। असांजो प्यारो पहिरीं भाउ अयाज़ अली सेठार ऐं असांजो प्यारो पहिरीं भाउ ख़ालिद हुसैन दायो ऐं उस्ताद ज़ेडेशानी, इन्हनि जी महिनतनि सां इंशाल्लाह मार्केट में एल्बम ज़रूरु इंशाल्लाह, यानी हाणे जेका रमज़ान वारी ईद ईंदी जी जी उन ते तव्हांजो एल्बम ईंदो। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। 24 कीअं गुज़रियो तव्हांजो? शुक्र आहे, शुक्र कजे रब जे दर ते, जेके लम्हा गुज़रनि था गुज़री विया आहिनि या गुज़रंदा, रब जे दर ते शुक्र कजे, अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। हक़ीक़त आहे, शुक्र कजे, हर हाल में अल्लाह जो शुक्र अदा कजे, ऐं मतिलबु सुठो हुयो बुरो हुयो जेको बि हो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह सही हुयो, ऐं ईंदड़ वक़्त जे लाइ बि ख़ैरु घुरिजे, सभिनीनि जे लाइ ख़ैरु घुरिजे, ऐं इहा ई दुआ कजे त अल्लाह साईं ईंदड़ जेको वक़्तु आहे हर बुरी शइ खां, आफ़त खां, परेशानियुनि खां पंहिंजी पनाह में रखिजां इंशाअल्लाह, आमीन। सो हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था ॿेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में, ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। लियाकत भाउ, जीअं जेको आहे माशाल्लाह सां तव्हां सां कचहरी बि थी रही आहे, गाना बि ॿुधी रहिया आहियूं, त हींअर इहो ॿुधायो त तव्हां पाण बि लिखंदा आहियो गाना वग़ैरह? या लिखंदा आहियूं, लेकिन शाइर जी लिखाई त उहा ॿी शइ आहे, छो जो जेको शाइर लिखंदो उहो सिंगर नथो लिखी सघे उहा शइ। सही, पर शाइर सिंगर थी सघे थो त सिंगर लिखी छो कोन थो सघे? तव्हांजी ॻाल्हि सही आहे, लेकिन शाइर त आहे ई शाइर न, उहो त सिर्फ़ु शाइरी लिखंदो। सही, सिंगर जो कमु आहे उनखे रिहर्सल करे, उनखे जीअं उन लिखियो आहे त अहिड़ी महिनत करे उन शइ खे पेश कबो। हा, इहा ॻाल्हि त सही आहे,
त हींअर पोइ कहिड़ो गानो पिया ॿुधायो असांखे? हींअर असांजो प्यारो पीर भाउ सिकंदर मीरानी साहब जी शाइरी आहे, उहा ॿुधायांव। ज़रूरु। कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं, कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं, पहिरियां प्यार ॾेई पोइ अखियूं कनि था आलियूं। कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं, कूड़ा माण्हू कूड़ियूं ॻाल्हियूं, पहिरियां प्यार ॾेई पोइ अखियूं कनि था आलियूं। ज़ालिम ज़मानो ज़ालिम समाजा, दिलियूं टोड़ण हितड़े रवाजा। धोको ही धोको आ हिन दुनिया में, सचो भी कोको आ हिन दुनिया में, सचो भी कोको आ हिन दुनिया में। धोको ही धोको आ हिन दुनिया में, सचो भी कोको आ हिन दुनिया में, सचो भी कोको आ हिन दुनिया में। मतलब था रखी कन पोए कालियूं, मतलब था रखी कन पोए कालियूं, पहिरियां प्यार ॾेई पोइ अखियूं कनि था आलियूं। ज़ालिम ज़मानो ज़ालिम समाजा, दिलियूं टोड़ण हितड़े रवाजा। इहो ॾियणो हिसाब मौला खे आख़िर ॾियणो जवाब, मौला खे आख़िर ॾियणो जवाब। विसरी वियो धन इहो ॾियणो हिसाब मौला खे आख़िर ॾियणो जवाब, मौला खे आख़िर ॾियणो जवाब। हितड़े रोज़ानो कनि था चा
कन था चालियूं पहिरियां प्यार ॾेई पोइ अखियूं कन था आलियूं ज़ालिम ज़मानो ज़ालिम समाजा दिलियूं तोड़ण हितड़े रवाजा ॾिठो सिकंदर आहे वफ़ा जी ज़री बि नाहे रही किथे वफ़ा जी ज़री बि नाहे रही किथे आज़मा ए ॾिठो सिकंदर आहे वफ़ा जी ज़री भी नाहे रही किथे वफ़ा जी ज़री भी नाहे रही किथे नांग मीराणी हिते था पालियूं नांग मीराणी असां था पालियूं पहिरियां प्यार ॾेई पोइ अखियूं कन था आलियूं ज़ालिम ज़मानो ज़ालिम समाजा दिलियूं तोड़ण हितड़े रवाजा कूड़ा माण्हू कूड़ियूं प्यार ॾेई पोइ अखियूं कन था आलियूं आहा हा 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 आहा हा हा आहा हा 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 बेहतरीन बेहतरीन ज़बरदस्त मशहूर धुन ऐं उन ते माशाअल्लाह तव्हांजी पंहिंजी आहे शाइरी जेका तव्हां ॻाई ॾाढी सुठी इहा बि ऐं ज़ाहिर आहे मशहूर धुनुनि ते वरी नवां कलाम ठहंदा आहिनि त उन्हनि जो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे पर उहो तव्हां मूंखे उहो जेको न 90 वारो वक़्तु यादि ॾियारे छॾियो बहितरीनु माशाअल्लाह भाउ तव्हां छा ॿुधाईंदव हींअर असां चवंदासीं त न तुंहिंजा थियासीं उस्ताद बुखारी न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं अकेला हुआसीं अकेला रहियासीं इबादत जो जॾहिं दिलि में ख़्यालु आयो इबादत जो जॾहिं दिलि में ख़्यालु आयो वठी नाव तुंहिंजो मथे हथु खयासीं अकेला हुआसीं अकेला रहियासीं न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं असां जूं निगाहूं तव्हां में हुयूं असां जूं निगाहूं तव्हां में हुयूं पर तव्हांजे नज़रनि में किथे हुआसीं अकेला हुआसीं अकेला रहियासीं न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं एॾो उदास छो बुखारी रहीं थो एॾो उदास छो बुखारी रहीं थो असां त तुंहिंजी रज़ा ते राज़ी रहियासीं अकेला हुआसीं अकेला रहियासीं न तुंहिंजा थियासीं न पंहिंजा थियासीं अजब ज़माना तुंहिंजा रंग ॾिसां पियो अजब ज़माना तुंहिंजा रंग ॾिसां पियो दिलनि जे दरमियान बि अॼु दंग ॾिसां पियो अमीरनि खां शिकायत करण अजाई उहो पंहिंजनि जा बि यारो लॻल अॼु ॾंग ॾिसां पियो न ख़ुलूस रहियो आहे कंहिं भाकुर में न ख़ुलूस रहियो आहे कंहिं भाकुर में मतिलब जा सभई ई ढंग ॾिसां पियो
ख़ुदा ख़ैर करे ॾुखियो आहे ज़मानो उस्ताद, ख़ुदा ख़ैर करे ॾुखियो आहे ज़मानो उस्ताद। रत जे रिश्तनि में बि अॼु जंग ॾिसां पियो, रत जे रिश्तनि में बि अॼु जंग ॾिसां पियो। वाह टाइम हुजे हिकिड़ो गज़ल। ज़रूरु। असां रोलाक जनमनि जा, असां रोलाक जनमनि जा ईअं महसूसु थींदो आहे, असां आलाप सुॾकनि जा ईअं महसूसु थींदो आहे। हयाती छा कबी एॾी सॾे थी माठ मक़तल ॾे, हयाती छा कबी एॾी सॾे थी माठ मक़तल ॾे। असां वरलाक आहियूं सॾड़नि जा ईअं महसूसु थींदो आहे। तुंहिंजो मुरकणु ॿुधाए थो, तुंहिंजो टहिकणु ॿुधाए थो, तुंहिंजो मुरकणु ॿुधाए थो, तुंहिंजो टहिकणु ॿुधाए थो। असां अंबार आहियूं उदमनि जा ईअं महसूसु थींदो आहे। सुबुह जी शाम तो जहिड़ी सुबुह जी शाम तो जहिड़ी हवा जी दिलि बि तोसां आहे। असीं आदि आहियूं शामनि जा ईअं महसूसु थींदो आहे। तुंहिंजी रोशन ख़याली सां सॼो माहौल हिरकी पियो, तुंहिंजी रोशन ख़याली सां सॼो माहौल हिरकी पियो। असां आदि आहियूं उल्कनि जा ईअं महसूसु थींदो आहे। हुसन जी ॻाल्हि जो निकिती तॾहिं तुंहिंजो ख़्यालु आयो, हुसन जी ॻाल्हि जो निकिती तॾहिं तुंहिंजो ख़्यालु आयो। असीं आदि आहियूं उल्कनि जा ईअं महसूसु थींदो आहे। नदी नीरी वॻो नीरो रंगे थो रूह निरोली, नदी नीरी वॻो नीरो रंगे थो रूह निरोली। रुगो नीरी नेणनि में ईअं महसूसु थींदो वाह आहे, वाह वाह, रुगो नीरी बहितरीन। नेणनि में ईअं महसूसु। बहितरीन बहितरीन ज़बरदस्त ऐं वॾी महिरबानी तव्हांजी बि ऐं तव्हांजी बि त तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं सुठी महफ़िल रही, कचेरी रही, मज़ो आयो। ऐं इनशाला व्यूवर्स तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। रंगन भरी शाम